टाइम पास टाइम पास टाइम पास कयो टाइम पास टाइम पास टाइम पास टाइम पास टाइम पास टाइम पास कयो टाइम पास टाइम पास टाइम पास टेंशन खे गोली मारियो पटाको मस्तीअ जो ॿारियो टेंशन खे गोली मारियो पटाको मस्तीअ जो ॿारियो टाइम पास टाइम पास टाइम पास टाइम पास अचो ख़ुशीअ में कयूं टाइम पास कयो टाइम पास जंहिंजो अॼु पहिरियों शो सिंधी काउंसिल ऑफ इंडिया जे श्री महेश सुखरामानी जिन ऑर्गेनाइज़ कयो आहे। अचो त महेश भाई खां ॿ अखर हिन फिल्म जे बारे में पुछो। सिंधी पिक्चर ठाहिण माना हे दबंग जो कमु आहे ऐं इहा कयो टाइम पास पिक्चर 100% पास थींदी इहा मुंहिंजी शुभेच्छा आहे। टाइम पास थींदो 100% पास थींदी इहा मुंहिंजी शुभेच्छा आहे ऐं चवंदुमि सभिनी सिंधी भाउरनि खे उल्हासनगर वारनि खे त ज़रूरु थिएटर में अचनि ऐं हिन कलाकारनि खे हिमथाइनि त हिन में असांजो ई पंहिंजे समाज जो भलो आहे। असांजा पंहिंजा ई कलाकार अॻिते वधंदा, सिंधी ॿोलीअ जी रक्षा थींदी, सिंधी समाज जो किथे न किथे उद्देश्य सफल थींदो। मां सभिनी जनता खे अपील कंदुमि त उहो थिएटर में अची करे पिक्चर ज़रूरु ॾिसनि। I have come to meet Mr. Satram Das. I am one and only Mr. Satram Das here. What is your marital status? कुंवारो ही समझ। छो मां मरी वई आहियां छा? अरे तोखे गुज़ारे 15 साल थी विया आहिनि। त पोइ चओ न प्रीतम चाचा। चाचा तूं मूंखे सतराम वांगुरु डार्लिंग चओ न। डार्लिंग 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 ॿारनि में थियो ॿार तव्हां यारनि में थियो यार तव्हां ओ ॿारनि में थियो ॿार तव्हां यारनि में थियो यार तव्हां दिल भर कोई दिल ॾिए त बणिजी वञो दिलदार तव्हां अगर कंदा तव्हां सब सां प्यार दिलकश लॻंदो ही संसार टाइम पास टाइम पास टाइम पास कयो टाइम पास टाइम पास टाइम पास टाइम पास टाइम पास टाइम पास कयो टाइम पास टाइम पास टाइम पास। मां सभिनी सिंधी भाउरनि खे निवेदन कंदुमि त तव्हां कंहिं बि संस्था जे मार्फत बि पिक्चरूं ॾिसो पर पंहिंजे जेब मां पैसा कढी करे जीअं ॾींहुं असां काउंटर ते अची करे टिकट वठंदासीं ऐं हे सॼो थिएटर फुल थींदो उन ॾींहुं लॻंदो भई उल्हासनगर में वाकई सिंधियुनि भई कमाल कयो आहे। त मां सभिनी शहरवासियुनि खे निवेदन कंदुमि भई फिल्म ज़रूरु ॾिसो ऐं अची करे पाण हिते बीह करे लाइन में टिकट वठो जीअं लॻे भई एॾी वॾी लाइन लॻी पई आहे ऐं सिंधी थिएटर हले थो, सिंधी फिल्मूं हलनि थियूं। मां भॻवान जे दर प्रार्थना कंदुमि इहे इन जूं जेके बि पिक्चरियूं ठहनि थियूं इहे हमेशह सक्सेस वञनि ऐं असां सभु जेको असांजे भाउ जमनू पुरसवाणी उपमापुर चयो त ॿिए ते न बारे करे अगरि पाण अची करे टिकट वठी करे ऐं उन में अची करे ॾिसंदा त उनजो हिकिड़ो मज़ो ॿियो ईंदो ऐं मां चवंदुमि सिंधी थी करे घर मां जेकॾहिं 2 ॼणा बि पिक्चर ॾिसंदा त असांजी सभु पिक्चरियूं भई मां नथो सम्झां की भई 100 हफ़्ता फुल वेंदियूं हे पक थो चवां पियो पर दिलि सां अची करे ॾिसनि सिर्फ़ु ॿिए जे चवण ते या ॿिए टिकट न वठनि ऐं पाण अची करे वठंदा त असांजी सिंधी जाती अॻियां वधंदी। जहिड़े नमूने मराठी पिक्चर गुजराती पिक्चर या हिंदी पिक्चर सब्सिडी मिलंदी आहे मां पाण कोशिशि कयां थो भई सिंधी पिक्चर खे बि सब्सिडी मिले जीअं इहे सिंधी जे कलाकार आहिनि या सिंधी प्रोड्यूसर डायरेक्टर अञा अॻिते वधण जी कोशिशि कनि। जय झूलेलाल। बेचारी अकेली आहे मूं वांगुरु मिड़ई 2 अखर ॻाल्हाए करे मन विंदराईंदा आहियूं। इन करे असांजी संस्था बुजुर्गनि जे लाइ माथेरान हिल स्टेशन जी टकरीअ ते हिकु ओल्ड एज होम ठाहिण थी चाहे। हाँ जीअं सवलाईअ सां उन्हनि खे धिको ॾेई सघो। राधा रानी तूं मूंसां गॾल हिन घर में कमु करण जी काई ज़रूरत कान्हे। हाणे बि वक़्तु अथई राधा खे रोकेस। हाँ रोकेस न मम्मी न त राधा हली वेंदी। जीअं त असांजे प्रेसिडेंट महेश भाई ॿुधायो त हीअ दबंग पिक्चर आहे। मां ॿुधाइणु चाहींदुमि त अॼुकल्ह जेको बॉलीवुड में ट्रेंड चालू आहे 100 करोड़ क्लब जी पिक्चरूं ठहनि थियूं पियूं त सभिनी सिंधियुनि खे अपील आहे त महिरबानी करे थिएटर में अची पिक्चर ॾिसी करे हीअ पहिरीं सिंधी करोड़ क्लब में विझंदा। महिरबानी। जय झूलेलाल। ॾाढी ख़ुशी थी कि जीअं त अॼु उल्हासनगर शहर में असांजे शहर जो सिंधी भाउ चंदर हरदासी कयो टाइम पास पिक्चर जो प्रीमियर रखायो वियो आहे जंहिंमें सिंधी काउंसिल ऑफ इंडिया पंहिंजी ज़िम्मेदारी निभाई आहे। गरीब इश्क कयो त कहिड़ो ॾोह थी पियो गरीब इश्क कयो त कहिड़ो ॾोह थी पियो हर को सटलिया सूंह जो नाहे कोई बचियो
इश्क थियो त कहिड़ो ॾोह थी पियो मूं ग़रीब इश्क थियो त कहिड़ो ॾोह थी पियो हिन फिल्म जो मुहूर्त असांजे शहर जो उपमहापौर ऐं असांजो लाडो आमदार श्री कुमार आइलाणी ऐं जमनू पुरसवानी करे रहिया आहिनि। कयो टाइम पास। कि मां क्रिश के पास अगर वठी थी अचां ऐं उन जे लाइ इंडिया जी छोकिरी पसंदि करे पोइ थी मोटां वापसि। क्रिश ऐं राधा जी शादी थींदी ऐं तव्हांजे मर्ज़ीअ सां थींदी। अॼु न सुभाणे तव्हांखे अचिणो पवंदो मुंहिंजे घर राधा जो हथ घुरण। दादू यू आर माय लव गुरु। अरे 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 बस 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 राधा आई लव यू। छट लिखी हाणे दिल ते ॻाल्हियूं मन टपींदस सरहदी नालियूं हिंदुस्तानी कर तूं ॻाल्हियूं हिंदुस्तानी कर तूं ॻाल्हियूं वञी परदेस में कर प्यार रे कसम कारी कुतीअ जो मां कोन कंदसि तोसां प्यार रे। मिठाई ठाहींदड़ मिठाई न खाईंदो आहे। मिठाई जो स्वादु ॿुधाईंदो आहे मिठाई वठंदड़। असां फिल्म ठाहे तव्हांजे साम्हूं पेश कई आहे। हाणे इन जा राया तव्हां असांखे ॿुधाईंदा कि फिल्म कीअं ठही आहे। जाम सुठी लगी। ॾाढी सुठी। गाना कीअं लॻा? गाना भी एकदम बढ़िया। तव्हांखे पिक्चर कीअं लगी कयो टाइम पास? गुड गुड। फेवरेट गाना? होमी साईं का जाम मस्त लगी जाम मस्त लगी जाम मस्त जबरदस्त पार्ट 2 ठहण खपे हिन जो। पार्ट 2 ठहण खपे। टाइम पास सचमुच ॾाढी उमेद खां वधीक मथां की फिल्म हिन जहिड़ी फिल्म हिंदी इंग्लिश फिल्म में कॾहिं न हूंदी। हीअ पिक्चर तमामु सुठी हुई। जेको टाइटल आहे टाइम पास उहो ई टाइम पास सुठो हुयो। टाइम पास थियो अंदर पूरो टाइम पास थियो। मज़ो आयो हिकदमि मज़ो आयो। ॿियो पार्ट? हाँ ॿियो पार्ट हा ठहणु खपे। और ॿीहर बि इहो टाइम पास थियणु खपे जीअं लास्ट में ॻाल्हाई। सौ ॻाल्हियुनि जी हिकिड़ी ॻाल्हि तुंहिंजी शादी राधा सां न पर संगीता सां थींदी। पायल असां संगीता जे फ्यूचर जे बारे में ॻाल्हाए रहिया आहियूं। शादी हुनखे करणी आहे। इन में असांजी राय जो एॾो महत्व कोन्हे। राधा माय लव आई नो दिस क्रूअल वर्ड वोंट लेट अस मी। मम्मी जबरदस्ती मुंहिंजी शादी क्रिस सां कराए रही आहे। मुंहिंजा प्यारा हेॾा हो मुंहिंजा हेॾा होॾा मुंहिंजो जीवन तोसां गॾु रहियो सुठो रहियो सफल। हा मां स्वागण वयसि जो मां स्वागण वयसि मूंखे मिलियो अहिड़ो घोट सुठो घोट प्यारो घोट मुंहिंजी पूरी थी आशा मन जी पूरी थी आशा। बहुत अच्छी बहुत मस्त मूवी है। इसका दूसरा भी पार्ट होना चाहिए। गाने कैसे लगे आपको? असम वो सॉन्ग बहुत मस्त है। मुझे प्यारा है ना। अभी एवरी वाइफ उल्लासनगर में यही अपने हस्बैंड्स को मनाने के लिए यूज करेंगी। तमाम सुठो तमाम मस्त पिक्चर है। खबे ना ॿियो पार्ट? सेकंड हुअणु खपे ज़रूरी। हेॾियूं पिक्चर दी बेस्ट जाम सुठी। हिकु मिंट बि माण्हू बोर न थींदो। हिकु मिंट बि बोर न थींदो। मना मज़ो जाम वरी वरी ॾिसण ईंदो। टाइम पास हिकदमि टाइम पास नंबर 1 फुल टू फुल। दादा कीअं लगी पिक्चर? एकदम बढ़िया एकदम फर्स्ट गाना क्लास कीअं हुया पिक्चर? एकदम फर्स्ट क्लास। ठहणु खपे हिन जो ॿियो पार्ट? हाँ हाँ ठहणु खपे। मां सभिनि खे इहे ई चवंदुमि अचो सभु पिक्चर ॾिसो कयो टाइम पास। आयो मज़ो गाननि में? जाम जाम मज़ो आयो। थी वियो टाइम पास? हा हा जाम बिल्कुलु। तमामु सुठी। हर सिंधीअ जे घर में जेके बि ख़ुशियूं गमियूं या केतिरी बि गैदरिंग थिए थी उनजी नंढी नंढी ॻाल्हि जी हिकु परख आहे चंद्रू वरदासी खे जेका हिन ज़ाहिर कई ऐं पिक्चर सां तमामु दिलि ख़ुशि थी वई। ॿियो पार्ट ठहणु खपे हिन पिक्चर जो? तमामु जल्दी ठहणु खपे। छोड़ियूं चितियूं न छेड़ियो कलकीन मुंहिंजी थेड़ियो नाहिक करियो थियूं मूंखे नाहिक करियो थियूं मूंखे बदनाम वेंदे वेंदे ओ वेंदे 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 कांगाड़ जे पिड़ीअ खे पैगाम वेंदे वेंदे कांगाड़
ॿिड़ीअ खे। आर्तवार ॾींहुं सोनीअ जो जनम ॾींहुं आहे। हाँ भाभीअ जो जनम ॾींहुं। भाभी हूंदी तुंहिंजी, मुंहिंजी त घरवारी आहे न। तरसो हिकु ॻाल्हि जो मूंखे तव्हां जवाबु ॾियो। झूर ॿुढा जेके हूंदा आहिनि उन्हनि जो कंधु ईअं छो थींदो आहे ऐं जेके झूर ॿुढियूं हूंदियूं आहिनि उन्हनि जो कंधु ईअं छो थींदो आहे? असांखे कहिड़ी ख़बर, असां थोरी झूर ॿुढा आहियूं। हाणे अची वियो माधू, उथो हलूं चांहि पीअण। हलो हलो बाबा चांहि न चांहि पीअंदुसि पेट गरम थींदो त बाथरूम वञिणो पवंदो। टाइम पास टाइम पास टाइम पास कयो टाइम पास टाइम पास टाइम पास टाइम पास टाइम पास टाइम पास कयो टाइम पास टाइम पास टाइम पास। टेंशन खे गोली मारियो पटाको मस्तीअ जो ॿारियो। टेंशन खे गोली मारियो पटाको मस्तीअ जो ॿारियो। टाइम पास टाइम पास टाइम पास टाइम पास अचो ख़ुशीअ में कयूं टाइम पास। टाइम पास